दोस्तों चवंदा जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे जे इंसान खे पंहिंजी धरती पंहिंजे वतन सां मोहबत न आहे उहो इंसान ई न आहे। भिटाई साईं चयो हिक जूई ॿी जोए छॾीन कीन जवान उहे पिण इंसान जेके नंगनि था निसार थिया। ताड़ी वॼाए ते हिकिड़ो डायलॉग ॿुधायांव पर जे डायलॉग ॿुधायांव त वरी वरी ताड़ी वॼाइजो। मुझे जिस्म में उन मां जी सुती पियला जेके सिंध अमर चयो बीठो ऐं सिंध मुंहिंजा पुटर पुटर सिर्फ़ सुसियूं कपड़ ऐं कपाण ॼाणींदा आहिनि। रत सां ॿुॾियल मानीअ खे रखी ऐं चवीं थो त सिंध जो सोडो अरे न ठिकाउनि ते कहिड़ा उजड़िया न घोड़नि जे सुंभ ॾेठा रत जा दरिया वया एतिरो सस्तो सोडो वॾो को कमीणो ऐं कुतो सौदागर आहीं। याद रख हीअ धरती असांजी मां हुआ हिन जा जेको बुरी अखि खणी ॾिसंदो असां हुन जा तोड़ा कढी कामनि ऐं कुतनि खे ॾेई छॾींदासीं। हेॾो सीब कोन्हे हेॾो डायलॉग ॿुधायांव ताड़ी भली न वॼायव। नवायो ई मुंहिंजा ठोलण जानी हर जेल में मां पाण वेंदो छो त ॿुधो अथमि जेलनि में वॾा वॾा बहादुर बंद हूंदा आहिनि। जेल खुटी आहे पर अॼु ताईं को बि बहादुर न मिलियो जेको मुंहिंजे दिमाग़ मां चरियाइबो वारो जिन कढी। मूंखे टिकटीअ ते चार गोरा हण थोरो मुंहिंजी खल खे नरम किथे ईअं न थींदो तुंहिंजे जेल खे शेर अली जो तासो लॻी वञे ऐं तुंहिंजो जेली टुटी पए मुंहिंजा ढोलण गानी टुटी 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 टुटी